IMF सां प्रोग्राम तय थी पियो आहे। मुल्की मैशियत में इस्तेहकाम आयो आहे। एक्सपोर्ट में 29% वाध थी आहे। IT एक्सपोर्ट में भी तरक्की अची रही आहे। पाकिस्तान जा नाणे वारा ज़ख़ीरा भी बुलंद सतह ते आहिनि। हुकूमती पॉलिसियुनि जे नतीजे में महंगाई घटिजी सिंगल डिजिट ते अची वई आहे। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस संदसि चवणु आहे त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ॾींहं राति पाकिस्तान जी तरक़ीअ लाइ कमु करे पियो। स्टॉक एक्सचेंज नयूं हदूं पार करे रही आहे। महंगाई घटिजण सां पॉलिसी रेट भी हेठि अची रहियो आहे। सीड़पकारनि जो एतमाद मईशत जी मज़बूत हवाले सां वॾी कामयाबी आहे। इसराइली हमले में लिबनानी तंजीम हिज़्बुल्लाह जे सरबराह नसरुल्लाह जी शहादत खां पोइ लिबनान में सोग जी लहर। मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतिजाज। लिबनान, इराक, ईरान, यमन में एहतिजाजी मुज़ाहिरा। मुज़ाहिरीन जी इसराइली ख़िलाफ़ नारेबाज़ी। इराक में अमरीकी सिफारतखाने जो घेरो। तेहरान में सवें माण्हू हमास, हिज़्बुल्लाह ऐं ईरानी अॻवाननि जा पोस्टर खणी निकिरी पिया। मुज़ाहिरीन पारां हिज़्बुल्लाह सरबराह नसरुल्लाह जी शहादत जी मज़म्मत। हिज़्बुल्लाह जे सरबराह हसन नसरुल्लाह जी शहादत ते अमरीकी सदर जो बाइडन जो रद्दअमल साम्हूं अची वियो। जो बाइडन हसन नसरुल्लाह जी इसराइली हमले में शहादत खे इसराइल जो मुनसिफ़ाणो क़दम करार ॾेई छॾियो। संदसि चवणु आहे त हसन नसरुल्लाह जे मौत सां इंसाफ़ जो अमल पूरो थियो। हसन नसरुल्लाह सभई अमरीकियुनि खे क़त्ल करण जो ज़िम्मेवार हो। ग़ज़ा ऐं लिबनान में जंगबंदी थियणु घुरिजे। इसराइली वज़ीर आज़म नेतन्याहू ईरान ते हमले जो इशारो ॾेई छॾियो। हिक बयान में इसराइली वज़ीर आज़म जो चवणु आहे त हुन ई हसन नसरुल्लाह खे क़त्ल करण जो हुकुम ॾिनो, छो त हिज़्बुल्लाह जे सरबराह जो ख़ात्मो इसराइल जे उत्तर वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि जी महफ़ूज़ीअ लाइ वापसीअ लाइ ज़रूरी आहे। इसराइल कंहिं बि वक़्तु ईरान समेत विच ओभर जे कंहिं बि हंध ते हमिलो करे सघे थो। विच ओभर में केर बि असांजे ड्रिघनि हथनि जी पहुच खां परे न आहे। ईरान, लिबनान ऐं पूरे ख़िते में इसराइली क़दमनि ते गॾियल क़ौमनि जी सलामती काउंसिल जो हंगामी इजलास घुराइण जो मुतालबो करे छॾियो। ईरानी नुमाइंदे आमिर सईद रवानी हसन नसरुल्लाह जी शहादत खां पोइ सलामती काउंसिल जे 15 मेंबरनि खे ख़त लिखी छॾियो। ईरानी नुमाइंदे ख़बरदार कयो आहे त ईरान जी सिफ़ारती हदुनि में ऐं नुमाइंदनि ख़िलाफ़ कंहिं बि क़िस्म जे हमले खे बर्दाश्त न कयो वेंदो। लिबनान में जंग जो दायरो वसी थी सघे थो। ख़िते जी जंग खे हर सूरत में रोकणो पवंदो। विच ओभर में तशदुद जी ख़ात्मे लाइ किरदारु निभाइणो पवंदो। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल अंतोनियो गुतरस जो बयान संदसि चवणु आहे त ग़ज़ा में जंगबंदी अॻिते वधण जो रस्तो आहे। गॾियल क़ौमुनि जे जनरल असेंबली इजलास में ख़िताब कंदे चीनी परॾेही वज़ीर बि विच ओभर में बिना तेर जंगबंदी जो मुतालबो करे छॾियो। इसराइल जे हमले में हसन नसरुल्लाह जी शहादत खां पोइ ईरान जे सुप्रीम लीडर आयतुल्लाह ख़ामनाई खे महफ़ूज़ हंध मुंतक़िल कयो वियो। ईरान जे सुप्रीम लीडर जो चवणु आहे त ईरान लिबनान जे अवाम ऐं हिज़्बुल्लाह सां गॾु आहे। ख़िते जी तक़दीर जो तयन मुज़ाहमती क़ुवतूं कंदियूं। समूरियूं मुज़ाहमती क़ुवतूं हिज़्बुल्लाह सां गॾु बीठल आहिनि। इसराइल जी दरंदगी हिकु भेरो ॿीहर बेनक़ाब थी चुकी आहे। हमास पारां हसन नसरुल्लाह जी शहादत ते ॾुख जो इज़हार। इराक पारां 3 ॾींहं सोग जो ऐलान। मुल्की मईशत बहितरी ॾांहुं वधी रही आहे। तवानाई शोबे जे सुधारनि जो अमल जारी आहे। तवानाई जी खोट पूरी करण लाइ मुख़्तलिफ़ मनसूबनि ते कमु जारी आहे। वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल जो लाहौर में तक़रीब खे ख़िताब संदसि चवणु त माज़ी में पाकिस्तान अंदरि डिघी लोड शेडिंग जो अज़ाब हो। असांजी हुकूमत सी पैक तहत तवानाई जा मनसूबा शुरू कया। मौसमियाती तब्दीली वॾो मसइलो आहे। 2022 दौरान ॿोड़ सबबि पाकिस्तान खे अरबें रुपयनि जो नुक़सानु थियो।
खैबर पख्तूनख्वा जी मौजूदा हुकूमत में बदअमनी वधी रही है। केतराई इलाइक़ा नोगो एरिया बनियल आहिनि। KPJ हुकूमत अमन क़ाइम करण में नाकाम आहे। सूबे जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर खे जलसनि जुलूसनि मां फुर्सत न आहे। KPJ गवर्नर फैसल करीम कुंडी जूं मुल्तान में मीडिया सां ॻाल्हियूं संदसि चवणु आहे त अॼु जेके माण्हू रोडनि ते आहिनि उन्हनि खे असां पुरअमन पाकिस्तान ॾिनो। KP हुकूमत खे 600 अरब सिक्योरिटी लाइ मिलिया, पर पुलिस वटि वसीला न आहिनि। आइनी अदालतुनि जे क़याम लाइ बिलावल भुट्टो ज़रदारी हर हंधि वञी रहियो आहे। अवाम पीपल्स पार्टी ते एतमाद कयो आहे। हाणे गोली जो जवाब गोली सां ॾिनो वेंदो। KPJ वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर इनक़लाब जो ऐलान करे छॾियो। संदसि चवणु आहे त जेकॾहिं को सम्झे थो त असांखे मारींदो त हू मरण लाइ तयारु रहे। इनक़लाब खां सवाइ असां वटि को हल न आहे। आख़िरी वार्निंग आहे। समूरनि इदारनि खे पैगाम आहे त सियासी फ़ैसिला सियासी माण्हुनि खे करणु ॾिना वञनि। इसराइल सरेआम दहशतगर्दी करे रहियो आहे। इसराइल ख़िलाफ़ मुस्लमान मुल्कनि खे मुतहद थियणो पवंदो। इसराइल असांजी फ़ौज सां नथो विड़ी सघे। बदकिस्मती सां मुस्लमान हुक्मरान पंहिंजो किरदारु अदा न पिया कनि। वज़ीर आज़म फ़लस्तीन ऐं कश्मीर मसइलनि ते गॾियल क़ौमुनि में बहितर नमूने न ॻाल्हायो। अमीर जमात इस्लामी हाफ़िज़ नईम रहमान जूं कराची में मीडिया सां ॻाल्हियूं संदसि चवणु आहे त हुक्मरान तबिको एतिरी ॻाल्हि करे जेतिरी ज़रूरी हुजे। क़ौम खे गुमराह न कयो वञे। बलोचिस्तान जे शहर पंजगोर में हथियार बंदनि जो घर ते हमिलो। फायरिंग में 7 मज़दूर मारिजी विया, 1 ज़ख़्मी। पुलिस मूजिबि वाक़ियो पंजगोर जे इलाइक़े ख़ुदा आबादान में पेश आयो। मारिजी वियलनि जो ताल्लुक़ पंजाब सां ॿुधाए पियो वञे। मारिजी वियलनि जी सुञाणप साजिद, शफ़ीक, फ़याज़, इफ़्तिख़ार, ख़ालिद, सलमान, अलाह वसायो नालनि सां थी। सदर आसिफ ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ घरू वज़ीर मोहसिन नक़वी पारां मज़दूरनि जे क़त्ल वारे वाक़े जी मज़म्मत पोयरनि सां ताज़ियत जो इज़हार। सदर आसिफ ज़रदारी पारां वाक़े में मुलविस जवाबदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत। वज़ीर आज़म बलोचिस्तान जे वॾे वज़ीर खां वाक़े जी रिपोर्ट तलब करे वरिती। सरफराज़ बुगटी मूजिबि बेगुनाह शहरनि जे क़त्ल जो हिसाब वरितो वेंदो। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सुभाणे बलोचिस्तान जो दौरो कंदा। PP जे सूबाई सदर ऐं जनरल सेक्रेटरी खे तब्दील करण जो इम्कान। बलोचिस्तान जी सूबाई काबीना में वज़ारतुनि जी तब्दीली जो बि इम्कान। परियालो वेझो कचे जे इलाइक़े ॻोठ मल्हार ओढो में ओढा बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़े दौरान हिक ॼणे जे क़त्ल खां पोइ धुरनि में शिकताण तेज़ थी वई। ॿिन्ही धुरनि जा हथियारबंद मोर्चाबंद थी विया। मक़तूल ग़ुलाम असगर ओढो जो मड़ हथियारनि जी छांव में मिटीअ मां हवाले कयो वियो। धुरनि में हलंदड़ खूनी तकरार सबबि इलाइक़े में ख़ौफ़ जी लहर छायल। जेकबाबाद में फुर मुज़ाहमत ते हथियारबंद हथां ज़ख़्मी थियल हमरा दम ॾेई छॾियो। गुज़िरियल राति उमराणी लाड़े वटि हथियारबंदनि अख़्तर हुसैन डोमकी खे फुर दौरान मुज़ाहमत ते ॾंडा हणी ज़ख़्मी कयो हो। अख़्तर डोमकी खे अस्पताल में वियो, जिथे हुन ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दमधणी हवाले कयो। टंडवलियार भरिसां गुलशन अज़ीम कॉलोनी मां घर धणी जो तशदुद थियल लाश हथे। बुकरा रोड तां ख़ादिम हुसैन भट्टी जो लाश मिलियो। ख़ादिम हुसैन पंहिंजे पुट सां अकेलो रहंदो हो। बी सेक्शन पुलिस लाश सिविल अस्पताल मुंतक़िल कयो। पुलिस मूजिबि शुरूआती जांच मूजिबि वाक़ियो क़त्ल जो लॻी रहियो आहे। वधीक जांच करियूं पिया।